वल्लज़ीन यज्तनिबून कबाइरल इस्मि वल फ़वाहिश व इज़ा मा ग़ज़िबू हुम यग़फ़िरून वल्लज़ीन इस्तजाबू लिरब्बिहिम वअक़ामुस्सलात वअम्रुहुम शूरा बैनहुम वमिम्मा रज़क़नाहुम युन्फ़िक़ून। सदक़ल्लाहु वसदक़ रसूलुहुन नबियुस सादिक़ुल अमीन वनहनु अला ज़ालिक लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। पंजवीं सिपारे सूरत शूरा जूं आयतूं अवांजे साम्हूं तिलावत कई वयूं आहिनि। इन्हनि आयतुनि में अल्लाह ताला पंहिंजे उन्हनि नेक बाननि जूं ख़ासि वस्फ़ूं बयानु फ़रमायूं आहिनि जेके दुनिया में भी कामयाब थी विया त आख़िरत में भी कामयाब थी विया। उहे कहिड़ा माण्हू आहिनि जेके दुनिया ऐं आख़िरत में कामयाब थी विया। अल्लाह से उन्हनि जो मुख़्तसर तारुफ़ इन्हनि आयतुनि में बयानु फ़रमायो आहे। फ़रमाई वल्लज़ीन यज्तनिबून कबाइरल इस्मि वल फ़वाहिश। रब फरमायो कामयाब थी विया मुंहिंजा उहे नेक बाना दुनिया ऐं आख़िरत में जेके बचनि था कबीरनि गुनाहनि खां ऐं बेहयाइनि बुछड़ाइनि खां। ये कामयाब थी विया। कबीरा गुनाहन कड़ा हदीस में अचे तो मुझे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पर नंबर ते कबीरो गुनाह हुआ अल इशराक बिल्लाह। अल्लाह जी ज़ात सां ॿिए खे शरीक बनाइण इहो सभ खां वॾे में वॾो कबीरो गुनाह अथव। इन जे करे अल्लाह साईं फरमायो इन्नल्लाह ला यग़फिरु अन युश्रक बिहि व यग़फिरु मा दून ज़ालिक लिमन यशा। फरमाई ज़मीन ऐं आसमान जेतिरा तव्हांजा गुनाह हुजल मां रब चाहियां त माफ़ करे सघां थो पर शिरक जो ज़रो भी मां माफ़ न कंदोसां। जीअं मुड़ुस ज़ाल जी हर ग़लती बर्दाश्त करे वेंदो मानी कच्ची पकी बचाई इहा ग़लती भी मुड़ुस बर्दाश्त करे वेंदो। भाजी में लूण मिर्च घट वध विधई इहा ग़लती भी मुड़ुस बर्दाश्त करे वेंदो। लटा सही नमूने सां न धोतई स्त्री सही न कई इहा ग़लती भी मुड़ुस बर्दाश्त करे वेंदो। घर जी सफ़ाई सुथराई सेटिंग सही नमूने सां न कई औलाद जी सही नमूने सां तरबियत न कई। शरीफ मुड़ुस पंहिंजे ज़ाल जी इहा ग़लती भी बर्दाश्त करे वेंदो।
पर जेकॾहिं ज़ाल मुड़स जी मुहबत में मुड़स जे भाउ ॾेर खे शरीक कयो, मुड़स जे पीउ सहुरे खे शरीक कई, या एॾी अज़ीम ग़लती आहे जो गैरतमंद मुड़स कॾहिं बि ज़ाल जी इहा ग़लती बर्दाश्त न करे सघंदो। त अल्लाह त सभ खां वधीक गैरतमंद आहे। फरमाई इन्नल्लाह ला यगफिरु अन युश्रक बिहि व यगफिरु मा दून ज़ालिका लिमन यशा। रब फरमायो ज़मीन ऐं आसमान जेतिरियूं तव्हां जूं ग़लतियूं हुजनि, जबलन जीड़ा तव्हांजा गुनाह हुजल, मां चाहियां त माफ़ करे सघां थो, पर शिरक जो ज़रो बि मां माफ़ न कंदोसांव, छो त इहो मुंहिंजे गैरत जो मसलो आहे। इन जे करे अल्लाह साईं फरमायो व अन्नल मसाजिद लिल्लाह फला तदउ मा अल्लाहि अहदा। रब फरमायो मस्जिदूं मुंहिंजा घर अथव, तंहिंजे करे मुंहिंजे घर में मूंखों सवा कंहिंखे बि सॾु न कजो, मूंखों सवा कंहिंखों बि का शइ न घुरिजो। बाबा ओताक हुजे महर जी, बंगलो हुजे महर जो, महिमान हुजे महर साहब जो, ऐं वो महिमान महर साहब जे बंगले में वेही करे वरी का लंजार ॾे फोन करे त मूंखे मानी तूं खारा, मूंखे चांहि तूं प्यार, मां तव्हां खां पुछां थो हिन महर खे कावड़ ईंदी कि न ईंदी? अरे ज़ालिमा उता कमू जी बंगलो मुंहिंजो, तोखे हया नथो अचे जो मुंहिंजे बंगले में वेही करे ॿियनि खे तो मानीअ जो चवीं, ॿियनि खे तो चांहि जो चवीं। छा मां तुंहिंजी मानीअ जी चांहि में खुटी पियो आहियां छा? निकिरी वञ मुंहिंजे बंगले मां, ॿीहर मुंहिंजे बंगले में न अचिजांइ। हिन मार खे एॾी कावड़ थी अचे जो हिन जे उताक में महिमान ॿिए खे तो मानीअ जो चवे, ॿिए खे तो चांहि जो चवे, ही बर्दाश्त नथो करे, एॾी हिनखे गैरत थी अचे त रब त मरन खां वधीक गैरतमंद आहे, जेको अल्लाह जे घर मस्जिद में वेही करे रब खे न सॾु करे, रब खां न घुरे, चवे या रसूल अल्लाह तू मुंहिंजी मदद कर, या अली तू मुंहिंजी मदद कर, या गौसे आज़म दस्तगीर तोखे मुंहिंजी पारत है, पोइ रब खे बि गैरत ईंदी आहे। रब फरमाईंदो आहे तोखे हया नथो अचे जो मुंहिंजे घर में वेही करे मुंहिंजे नबी मुंहिंजे रसूल मुंहिंजे दोस्तनि खे थो सॾु करे। अरे ज़ालिम मां रब खुटी पियो आहियां छा मां रब वटि कमी थी वई आहे छा जो मुंहिंजे घर में वेही करे ॿियनि खां थो घुरी? निकिरी वञ मुंहिंजे घर मस्जिद मां, ॿीहर मुंहिंजे घर मस्जिद में न अचिजांइ। सो जो वाइदो कयो त घुरंदासीं रब जी ज़ात खां, पंहिंजो अक़ीदो सही बनायो। नबी साईं जे बासत जो पहिरें नंबर ते मक़सदु हो त ग़लति अक़ीदा छॾियो, अक़ीदो सही बनायो। बाक़ी गुनाहगार त सभु आहियूं, मुफ़्ती साहब तव्हांखे ॿुधायो त सॼो जिस्म ज़ख़्म आहे, कहिड़े ज़ख़्म ते मलम पटी करे, पर वॾो ज़ख़्म इहो आहे शिरक ऐं कुफ़र खां बचो। इहे अहिड़ा ज़ख़्म आहिनि जो बसि इन्हनि ज़ख़्मनि में मरी वियो त जहन्नम खां सवाइ ॿी जाइ कान्हे। तो का मुसलमान खे चयो हल निमाज़ ते, हुनजे ज़ुबान मां लफ़्ज़ निकितो छाजी निमाज़, रुगो इहे लफ़्ज़ चई काफ़र थी, रुगो ईअं चई त छाजी निमाज़, काफ़र थी वियो जहन्नम में वियो त निकिरंदो ई। तो का मुसलमान खे चयो त रोज़ा रख, चई बाबा छा रोज़ा, काफ़र थी।
कंहिंखे चई ॾाढ़ी रख नबी साईं जी सुन्नत है, चई छाजी ॾाढ़ी, इन लफ़्ज़नि सां काफ़र थी। जहन्नम में वेंदो त निकिरंदो ई कोन्हे। इन्हनि गुनाहनि खां बचो। गुनाह कयूं था, का त टेक आहे, कंहिंजी टेक अथव? कंहिं मुला मौलवीअ जो आसरो अथव छा? कंहिं पीर मुर्शिद जो दिलासो अथव छा? टेक इहा ई आहे त असांजो रब अरहम राहिमीन आहे। असांखे जेको नबी मिलियो आहे उहो रहमतुल लिल आलमीन आहे। इंशा अल्लाह किथों न किथों सगाई थी वेंदी। हदीस में अचे तो 15 ॾींहं जिब्रील न आयो। घणा ॾींहं? वही जो सिलसिलो बंदि थी वियो। मक्के जा काफ़िर पंहिंजे ओताकुल में तबसरा पिया कनि त मोहम्मद खां अल्लाह नाराज़ थी वियो आहे। उ जिब्रील जेको पैगाम खणी ईंदो 15 ॾींहं थी विया आहिनि, जिब्रील अचे ई कोन थो। नबी साईं खे एॾो ॾुख पहुतो, सदमो पहुतो। साईं जन रोई करे रब खे अर्ज़ कयो, या अल्लाह मूंखे शाइर चयूं, मजनून चयूं, काहिल चयूं, एतिरो मूंखे ॾुख कोन पहुतो। या अल्लाह मूंखे पत्थर आयूं, उठनि जा ओज मुंहिंजे मथां उछलायूं, एतिरो मूंखे ॾुख कोन पहुतो जेतिरो अॼु तुंहिंजे महबूब मुहम्मद मुस्तफ़ा खे ॾुख पहुतो आहे। जो मुंहिंजा दुश्मन पंहिंजे ओताकुल में था चवनि त मोहम्मद खां अल्लाह नाराज़ थी वियो आहे। या अल्लाह इहो ॾुख मां बर्दाश्त न करे सघंदुसि। याद रखो मुसलमानों, शागिर्द परेशान थींदो आहे, उस्ताद तसल्ली ॾींदो आहे। बच्चो रोंदो आहे त पीउ मां उनखे परचाईंदा आहिनि। मुरीद परेशान थींदो आहे त मुर्शिद दिलदारी ॾींदो आहे। पर ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे, मुंहिंजे सोणे नबी खे परेशानी थींदी त नबी खे तसल्ली ॾियण वारो रब हूंदो। अल्लाह ताला जिब्रील के हुकुम कयो, जिब्रील जी रब जलील वन मुझे महबूब के जो वज़ुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा क़ला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतरज़ा। ओ मुझा महबूब मूंखे तुझे चमकंदड़ चेहरे जो कसम, मूंखे तुझे नल कारल कारल जुल्फन जो कसम। मा वद्दअक रब्बुक वमा क़ला। सोना तोखे छॾियो बि मां रब नाहे, तोखां मां नाराज़ बि कोन थियो। तू अञा नंढो अम्मा जे पेट में हुए, तुंहिंजो बाबू तोखां जुदा थी वियो। पर मा वद्दअक रब्बुक, मां कोन छॾियो मांइ। तू 4 सालनि जो हुए, तुंहिंजी अम्मा आमिना तोखां जुदा थी वई। पर मा वद्दअक रब्बुक, मां कोन छॾियो मांइ। ओ मुंहिंजा महबूब, तू 4 सालनि जो हुए, तुझो डाडो अब्दुल मुत्तलिब तोखां जुदा थी वियो। पर मा वद्दअक रब्बुक, मां कोन छॾियो मांइ। ववजदक ज़ाल्लन फहदा। ओ मुंहिंजा सोना, तू नंढड़ो हुए, पंहिंजे ॾाॾे सां बैतुल्ला में आए। तुझो डाडो अब्दुल मुत्तलिब बैतुल्ला में अंदर वियो, तू ॿाहिरि वेठो हुए, निकिरी में पंहिंजे मुंहं सां जबलनि में गुम थी वे। तुझो डाडो अब्दुल मुत्तलिब सॼो ॾींहुं तुंहिंजी ॻोल्हा पियो करे। करमल सफ़ा ते करमल मरवे ते पगा पियो ॼाराए त मुंहिंजो यतीम मुहम्मद गुम थी वियो आहे। सॼो ॾींहुं तोखे ॻोल्हियईं पर तूं कोन लधेसि। पछाड़ी में बैतुल्ला जे दरवाज़े खे अब्दुल मुत्तलिब चंबड़ी अचे दुआ घुरई, या अल्लाह अब्दुल्ला जी हिकिड़ी निशानी मुहम्मद। या अल्लाह मुंहिंजो पुटु अब्दुल्ला त जवानी में मूंखां जुदा थी वियो, उनजी निशानी नंढड़ो मुहम्मद। या अल्लाह मां मुहम्मद खे ॾिसंदोसि त अब्दुल्ला जी सिक लही वेंदी। या अल्लाह यो यतीम बचड़ो तूं मूंसां मिला। अबू जहल उठ ते खणी करे नबी साईं खे बैतुल्ला जे दरवाज़े ते अचे लाथई। अब्दुल मुत्तलिब के अबू जहल तो चए, ओ अब्दुल मुत्तलिब
मुतल्लिब यार हिन ॿार जी संभाल कर, ही मामूली ॿार कोन थई, समझ में अचे तो त हीअ असां सभिनीनि जी सरदारी ख़त्म कंदी। अब्दुल मुतल्लिब अबू जहल के जो अबू जहल अरे ज़ालिम मुझे यतीम से दुश्मनी न कर, ही सिर्फ तू जो सरदार ना है, ही यतीम मोहम्मद मुझो भी सरदार थई, पर क़यामत ताईं सजी कायनात जो ही मोहम्मद सरदार थी। ओ मुझा महबूब तू न डुड़ो हुए। अबू जहल पान थो चवे अब्दुल मुतल्लिब के, ही न डुड़ो मोहम्मद जबलन जी घाटी में वेठो हो, जिए जो मुझे उठ जी नजर मोहम्मद ते पई तो उठ मोहम्मद मुस्तफा जे कदमन में वेही रहो। अबू जहल तो चे मां उठ ते मोहम्मद मुस्तफा के खयुम, आडो पान वेठुस पोया मोहम्मद उठो उथियो वरी वेही रहो, वरी उथियो वरी वेही रहो। जॾहिं मोहम्मद के आडो वेहारिम तॾहिं मुंहिंजो उठो थियो आ। समझ में अचे तो त हीअ असांजी सरदारी ख़त्म कंदो। अल्लाह से फमा ववजदक ज़ालन फहदा। ओ मुझा महबूब जे मूसा के फिरौन जे घर में मां रब पालियो, इए वक्त जो फिरौन अबू जहल तू जो दुश्मन हुयो, पर बचपन में तोखे उठ ते खणी करे बैतुल्ला जे दरवाजे ते पहुचाई। इहो भी मुंहिंजो तो ते थोरो थई, या भी मुंहिंजी तो ते मेहरबानी थी। उन वक्त में तोखे कोन छॾियुम मुंहिंजा महबूब, हाणे मां तोखे कीअं छॾींदुसि। वलसौफ युतीक रब्बुक फतरज़ा। ओ मुंहिंजा सुहिणा मोहम्मद दुनिया में त तोखे कोन छॾींदुसि, पर आख़िरत में भी मां रब तोखे एतिरो ॾींदुसि जो तूं मोहम्मद मुस्तफा राज़ी थी पए। साहबा फरमाइन था इन्हनि आयतुनि जे नाज़िल थियण जे वक्त में असांखे एॾी ख़ुशी थी जो ज़िंदगी में कॾहिं बि एतिरी असांखे ख़ुशी न थी। छो त नबी साईं भी मुस्कुराए करे फरमायो, मां अर्ज़ा मां मोहम्मद राज़ी कोन थींदुसि, मां अर्ज़ा मां मोहम्मद राज़ी कोन थींदुसि। लौ कान वाहिदुम मिन उम्मती फिन्नार, हिकिड़ो भी मुंहिंजो उम्मती कलमे पढ़ण वारो मुवहिद बाहि में हूंदो, मां मोहम्मद राज़ी कोन थींदुसि जेसि ताईं उहो भी बाहि मां निकिरी अची जन्नत में न पहुचे। बाबा हिकिड़ो पीउ हुजे, हुनखे 10 पुट हुजनि, पोइ 10 जेल में हुजनि, 9 पुट आज़ाद थी अचनि, हिकिड़ो पुट डिंगो जेल में हुजे। ॿुधायो पीउ खे मज़ो ईंदो? ऐं कुदरतन वरी पीउ मां खे पुट वणंदो बि हुआ जेको डिंगो हो, पासो बि वरी हुनजो वठंदा। ज़ाल खे चवंदो या मैं भी विकिणा, या दूरी भी दे, ज़मीन ऐं प्लाट भी मां गिरवी थो रखां, जेसि ताईं इहो मुंहिंजो डिंगड़ो पुट आज़ाद थी घर न ईंदो तेसि ताईं मां सुकून सां न वेहंदुसि। नबी साईं फरमा अना लकुम वालिदुम मिस्लु वलदिही। ओ मुंहिंजा उम्मतियो, मां मोहम्मद भी तव्हां जे लाइ ईअं आहियां जीअं पीउ पंहिंजे पुटनि जे लाइ हूंदो आहे। खुदा जी ज़ात जो कसम आहियां, पीउ खे पंहिंजा बच्चा एतिरो प्यारा न आहिनि जेतिरो मोहम्मद मुस्तफ़ा खे इहा उम्मत प्यारी हुई। नबी साईं फरमा मां अर्ज़ा मां मोहम्मद राज़ी कोन थींदुसि, मां मोहम्मद ख़ुशि कोन थींदुसि। लौ कान वाहिदुम मिन उम्मती फिन्नार, हिकिड़ो भी मुंहिंजो उम्मती कलमे पढ़ण वारो मुवहिद बाहि में हूंदो, मां ख़ुशि कोन थींदुसि जेसि ताईं उहो भी बाहि मां निकिरी अचे जन्नत में न पहुचे। इंशाअल्लाह जन्नत में वेंदासीं। किरोगन मेलन वारी जन्नत, अल्लाह साईं खे पाण खे जन्नत जी ज़रूरत न आहे। हू त ला मकान ला महदूद, फरिश्तनि खे भी जन्नत जी ज़रूरत कान अथव। मुशरिकनि ऐं काफ़िरनि जे लाइ भी रब जन्नत हराम करे छॾी आहे। इहा किरोगन मेलन वारी जन्नत रब तव्हां असां कलमे पढ़ण वारनि मुस्लमाननि मुवाहिदनि जे लाइ तयारु कई आहे। अक़ीदो सही बनायो, वॾनि गुनाहनि खां बचो। पीउ मां जी नाफ़रमानी करण भी वॾो गुनाह अथव। अकुल वालिदैन, जेको पीउ मां जो नाफ़रमान आहे, रमज़ान में भी उनखे माफ़ी न मिली। तंहिंजे करे त नबी साईं फरमायो रिज़ा रब्बि फी रिज़ल वालिद, जंहिंजो पीउ राज़ी त रब भी राज़ी। वसख्तुर रब्बि फी सख्तिल वालिद, अबो नाराज़ त रब भी नाराज़।
यहूदन ते लानत हुजे, अंग्रेजन ते अल्लाह ही अल्लाह जे रसूल जी लानत हुजे, जेके चवंदा असां में इंसानियत आ। अॼु असांजा पढ़ियल लिखियल मुस्लमान भी चवंदा बाबा अंग्रेज में वॾी इंसानियत, कहिड़ी उन्हनि ज़ालिमनि में इंसानियत है। कुंदूज में 150 कुरान मजीद जा हाफ़िज़ स्टेज ते वेठा आहिनि, उन्हनि जे मथनि ते पटका पाता पिया आहिनि, उन्हनि जे गिची में गुलनि जा हार, उन्हनि जूं माइरूं ऐं भेनरूं पंहिंजे घरनि जे दरवाज़नि ते बीठियूं आहिनि त बचड़ा दस्तार करे अचनि त असां उन्हनि खे हार पारायूं। ऐं तव्हांखे ख़बर आहे जेको हाफ़िज़ थींदो आहे उनजी वधि में वधि उमिरि 10 खां 12 साल, इहा उनजी उमिरि। मां हाफ़िज़ थियोसि, मूंखे यादि आहे मुंहिंजी 8 साल या 9 साल उमिरि। मौलाना दुर मोहम्मद तव्हां ॿुधो हूंदो हिंगोक जवारो मूंखे खयो हुई मथे स्टेज ते दस्तार जे वक़्त में, चई बाबा ॾिसो ही हाफ़िज़ आहे वरी जोगी आहे जोगी वरी क़ुरान जो हाफ़िज़ थियो। मूंखे पंहिंजे वाले साहब स्टेज ते हंज ते खणी भाकुर पाता, उहो मंज़र मूंखे यादि अचे पियो त हाफ़िज़नि जी उमिरि इहा हूंदी आहे। 150 कुरान मजीद जा हाफ़िज़ उते वेठा आहिनि मासूम, इन्हनि यहूदी अमरीकन उते ड्रोन हमलो कयो जो 150 कुरान मजीद जा हाफ़िज़ उते जो उते सभु शहीद थी विया, उन्हनि जे जिस्म जा टुकड़ा सभु उॾामी विया, पंहिंजे माइरुनि ऐं भेनरुनि खे बचड़नि ऐं भाइरनि जा लाश बि सही सालम न मिलिया। मां तव्हां खां पुछां थो इन्हनि कुतनि खे तव्हां इंसान चवंदव? उन्हनि ज़ालिमनि जे लाइ, कुतनि जे लाइ इस्पतालूं आहिनि ज़ालिमनि वटि, बिलनि खे पाण सां गॾु खाराईंदा आहिनि, कुतनि जे लाइ एसियूं आहिनि पाण सां गॾु सुम्हारींदा आहिनि, पर उन्हनि जा पीउ मां कुराड़ा थींदा। अमेरिका बर्तानिया फ्रांस था वञो उते कुराड़नि जे लाइ ढक आहिनि, कुराड़नि जा थाणा आहिनि। जीअं तव्हां ई असांजे पोख में कंहिंजी मेंह, कंहिंजी ढगी, कंहिंजी ॿकरी अची पवंदी आहे, पोइ उनखे लठियूं हणी वञी जानवरनि जे ढक ऐं थाणे में उछलाईंदा। उहे ज़ालिम पंहिंजे कुराड़े पीउ ऐं माउ खे घर मां कढी उन्हनि कुराड़नि जे थाणनि में उछलाईंदा आहिनि त इहे असांजे घरनि में थुकूं था उछलाइनि, असांजे घरनि में खंघनि था, असांजी निंड था फिटाइनि। मां तव्हां खां पुछां थो इन्हनि कुतनि खे तव्हां इंसान चवंदव? इंसानियत सेखारी त मोहम्मद मुस्तफ़ा सेखारी, इंसानियत अथव त इस्लाम में इंसानियत। कुरान मजीद में अल्लाह से फरमा इम्मा यबलुगन्ना इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा, खबरदार जॾहिं तव्हांजा पीउ मां कुराड़ा थी वञनि, कमज़ोर थी वञनि, ॿिए पासे ॾांहुं उन्हनि खे बीमारी, पोइ फितरी तौर ते उन्हनि खे कावड़ ईंदी, कावड़ में तव्हांखे गारियूं ॾींदा, लठियूं हणंदा, पादर तव्हांखे उछलाए हणंदा। अल्लाह से फरमा फला तकुल लहुमा उफ, खबरदार अबो अमा गार ॾियनि त उन्हनि जी गार खे गार न सम्झिजो, या बि तव्हांजे लाइ दुआ अथव। अबो अमा तव्हांखे लठियूं हणनि, हथ बि मथे न खणिजो। इंशाअल्लाह पीउ मां जी लठ जिस्म जे जंहिं हिसे ते लॻी जहन्नम जी बाहि त पंहिंजी जाते, पर जहन्नम जो धुओं बि टच न थींदो आहे। अबो अमा जेकर पादर तव्हांखे हणनि, खबरदार उफ बि न चइजो, उन पादर खणी करे पीउ मां जे पेरनि में वठी विझिजो। जेकर मुंहं में घुंड विझी कावड़ करे पुठी ॾेई हलिया वियो, ज़िंदगी जूं नेकियूं बर्बाद थी वेंदो आहे, का शइ कान बचंदव। वला तनहरुमा, रब फरमायो 100 दफ़ा जेकर तव्हां खां पीउ मां को सुवाल कनि तॾहिं बि उन्हनि खे झिणक बि न ॾिजो, जी सां उन्हनि खे जवाबु ॾिजो। हिकिड़ो मास्तर हुयो, पोइ डायरी लिखंदो, जीअं असां डायरी में तारीख़ूं लिखंदा आहियूं, उहो बि डायरी लिखंदो त अॼु मां छा कयो, कहिड़ा कम कयुमि। पोइ रिटायर थियो, अखियुनि मां नज़र बि घटिजी वियसि। पोइ हिकु दफ़े पंहिंजे पुट खे चई, पुट इहो भित ते छा वेठो आहे? चई बाबा इहो कांव आहे। वरी ॿियो दफ़ो पुछा कईसि, बाबा इहो भित ते कारो कारो छा वेठो आहे? चई बाबा इहो कांव आहे। वरी टियों दफ़ो कुराड़े पीउ पुछा कयसि, बाबा इहो भित ते छा वेठो आहे? चई बाबा तूं त चरियो थी वियो, हुकूमत तव्हां मां तंग थी आहे, रिटायर करे असांजे गिचीअ में विधो आहे। 2 दफ़ा तोखे चए अथमि त कांव आहे, भला हिन कांव में तुंहिंजो कमु कहिड़ो आहे? अबे जे अखियुनि में पाणी अची वियो। चई पुट अलमारी मां फलाणे साल जी डायरी खणी आ। डायरी खणी आयो। अबे खे त यादि हो
चई फलाणो महीनो फलाणी तारीख़ खोल। वो महीनो आहे तारीख़ खोलियई। चई पुट ॾिस छा लिखियो पियो आहे, तूं नंढड़ो हुए मुंहिंजे हंज में वेठे भित ते कां वेठो 25 दफ़ा मुसलसल तो मूंखां सुवाल कयो, बाबा यो भित ते छा वेठो आहे? मां हर दफ़े तोखे भाकुर बि पायां पियो, तोखे चुमी बि ॾियां पियो, प्यार ऐं मुहबत में तोखे चवां पियो पुट यो कां वेठो आहे। 25 दफ़ा तो मूंखां सुवाल कयो, मूंखे कावड़ न आई। मां रुगो 2 दफ़ा तोखां सुवाल कयो आहे त तूं एॾो बाबे ते कावड़जी वियो आहे। इन जे करे अल्लाह से फरमा वला तनहरहुमा 100 दफ़ा जे करे ही कुराड़ा पी मां तव्हां खां हिकिड़ी ॻाल्हि पुछनि तॾहिं बि कावड़ न कजो, जी सां हुननि खे जवाबु ॾिजो। वख़्फ़िज़ लहुमा जनाह ज़ुल्ल मिनर रहमा। रब फरमायो पी मां जाॾो मौलवी थी न अचो, पीर ई साहब थी करे न अचो। अबे अम्मा जाॾो तव्हांजी हैसियत उन शिकार थियल पखी वांगुरु हुजे। पखी जंहिं हेठि किरंदो आहे पोइ ज़ुबान हाल सां शिकारी खे चवंदो आहे यार मां हाणे तुंहिंजी मिल्कियत आहियां, कोई गबा गबा करे खाई तुंहिंजी मर्ज़ी आहे, खारे में पिंजरे में कैद करे छॾी तुंहिंजी मर्ज़ी आहे, टके मुल ते विकिणी छॾी तुंहिंजी मर्ज़ी आहे, मां तुंहिंजी मिल्कियत आहियां। अल्लाह से फरमा वक़्फ़िज़ लहुमा जनाह ज़ुल्ल मिनर रहमा। ओ मुसलमानो नौजवानो तव्हां भी पी मां जे आॾो अचो त ईअं चओ मुंहिंजा बाबा साईं, ओ मुंहिंजी अमर साईं मां भी तुंहिंजी मिल्कियत, मुंहिंजो औलाद भी तव्हांजी मिल्कियत, मुंहिंजो माल भी तव्हांजी मिल्कियत, तव्हां मालिक हो असां तव्हांजी मिल्कियत आहियूं। उलमा खां पुछी ॾिसो तुंहिंजी 3 लख जी में बीठी आहे, तुंहिंजे बाबे कुराड़े तुंहिंजे पर पुठ बग़ैर पुछा जे विकिणी छॾी खाई पैसा खपाए छॾियईं। न पाकिस्तान जो आईन तोखे इजाज़त थो ॾे तूं थाणे ते वञी बाबे ते केस करी, न शरीयत तोखे इजाज़त थी ॾे त तूं बाबे जी दाह वञी के मुफ्ती खां ॾेई करे बाबे खां हिसाब किताब वठी तूं केरु थींदो आहे। अल्लाह जे नबी 1400 साल पहिरियों फ़ैसिलो करे छॾियो, अंत व मालुक लिअबीक, तूं ऐं तुंहिंजो माल सॼी तुंहिंजे बाबे जी मिल्कियत आहे। तूं केरु थींदो आहे जो बाबे ते तूं केस कंदे? अॼु 500 रुपया त असां अबे खे ॾियूं त उहो बि खाते में था लिखूं त बाबे खे मां 500 रुपया ॾिना। बाबा ये हिसाब ज़ालुनि सां कयो, ॿाहिरनि सां हिसाब कयो, अबे अम्मा सां हिसाब न कंदा कयो, दिलि ते बि न आणींदा कयो त मां अबे अम्मा खे का शइ ॾिनी आहे। अञा शुक्र कंदा कयो जे 500 रुपया 1000 रुपया तव्हांजे अबे अम्मा तव्हांजा क़बूल कया आहिनि, न वठनि त छा बचंदो असांजो? माना नाराज़ आहिनि। इन्हनि खां दुआऊं वठो बाबा। ये कुराड़ा कम वारा अथव, ये हलिया विया त पोइ ख़बर पवंदी। आवे ज़ुल्फ़कार अली नक्शबंदी ख़ुतबा ते फ़कीर में लिखियो आहे, हिकिड़ो ॿारहाड़ी जो ग़रीब हो मिसकीन, वार पोइ करे मज़दूरी करे पुट खे पढ़ाई ऑफिसर खे, उनजो पुटु ऑफिसर थी वियो। पोइ हिकु दफ़े ज़ाल खे चई त मुंहिंजे लाइ पटको बि खणी आ, टायर वारी चौपल के भी तेल हणी आज मां पंहिंजे पुट जे ऑफिस में वेंदुसि, पंहिंजे पुट सां कुर्सी गॾु रखी करे अॼु मां पंहिंजे पुट जो रोब ॾिसंदुसि, ॾिसां त मुंहिंजो बच्चो ऑफिस में ऑर्डर कीअं पियो हलाए। अंगोशो मथे सां ॿधई, टायर वारी चौपल पातई, अॻे ज़माने में हूंदियूं चौपलियूं, सिधो आयो पुट जी ऑफिस में। पुट जो पीउ खे ॾिठो त पटे वाले खे चई त हिन कुराड़े खे ॿाहिरि विहार। पट्टे वाले अची चयो कुराड़े के चाचा साहब तो चए त ॿाहिरि वियो। कुराड़े चयो बाबा इहो साहब मुंहिंजो पुटु आहे, मां हुनजो पीउ आहियां, अॼु मां पंहिंजे पुट सां कुर्सी गॾु रखाए वेहंदुसि, पंहिंजे पुट जो रोब ॾिसंदुसि। पट्टे वाले वञी हुन साहब खे चयोसीं हू तव्हांजो पीउ आहे, चए थो मां तव्हांजे भरिसां वेहंदुसि अॼु कुर्सीअ ते। त हुन चयो वाकई मुंहिंजो पीउ आहे, पर हिते बाबो वेहंदो त मुंहिंजो रोब ख़तमु थी वेंदो, मुंहिंजी बेइज़ती थींदी। पीउ पियो चए त पुट जो रोब ॾिसां, हू वरी बेईमान पियो चए त बाबो हिते वेहंदो त मुंहिंजो रोब ख़तमु थी। ऐं अहिड़ा माण्हू अथव हिन दौर में।
असांजो साईं गुलाम क़ादिर शिकारपुर वारो रहमतुल्लाह अलैह ॿुधाईंदो त हिकिड़ो वॾो साहब हुयो शिकारपुर में, हुनजो ड्राइवर मूं वटि आयो, पोइ चए पियो साईं साहब सां मां गॾु हुजां, उनजो पीउ बीठो हुजे रोड ते, मां गाॾी खे ब्रेक कयूं, चई छो ब्रेक कई, मां चयो साईं तव्हांजो वालिद साहब बीठो आहे, चई छॾ बाबा बाबे खे, वरी बाबो हिते मुंहिंजी गाॾी में वेह, मुंहिंजी बेइज़ती थिए। ड्राइवर खे राम पियो अचे त साहब जे पीउ खे खणा, पर हुन बेईमान खे राम न आयो, उस ते बाबो बीठो। बस अबे जे दिल मां आ निकिरी वई, रब खे चई या अल्लाह हिन ज़िंदगी खां मूंखे मौत भलो आ, ॿीहर मूंखे पंहिंजे पुट जे साम्हूं न आणिजां, ऐं पीउ मां ज़ुबान सां कोन पिटींदा, उन्हनि जे दिल मां आह निकिरंदी अथव। हाफ़िज़ साहब लिखियो आहे जीअं जो अबे जे दिल मां आह निकिती, उन साहब जी दिमाग़ जी रग फाटी वियसि, वात मां कननि मां नक मां खून जा फुहारा जारी थी वियसि, कुर्सी खां हेठि मुंहुं भर वञी किरियो, फतकी फतकी मरी वियो, घर ताईं बि जहिड़ो न पहुतो। ख़ुदा जो वास्तो अथव बे अम्मा जी बददुआ खां बचंदा कयो, दुआऊं बि इन्हनि खां वठो। 500 रुपया ख़ुशामद में मौलवीअ खे था ॾियो त दुआ घुर, पीरनि खे था वञी पाॾा ई गाबा ॾियो 50-50 जा, ॾन ई पुगर में इहो 50,000 जो गाबो, वञी पंहिंजे कुराड़ी अबे जी आॾो बिहार, बाबा ई मां तोखे तोहफ़ो थो ॾियां, मूंखे दुआ कर, इहो 10,000 जो बकर वञी अम्मा खे ॾे, अम्मा ही मां तोखे तोहफ़े में थो ॾियां, मुंहिंजे लाइ दुआ कर, ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे घर ताईं न पहुचंदे अबे अम्मा जी दुआ पलक में अर्श अज़ीम ते पहुची वेंदे। जेके वॾे में वॾा पीर मुर्शिद घर में वेठा आहिनि, उन्हनि खे राति ॾींहं जो गारियूं ऐं ॿियनि पीरनि जी ख़ुशामद में ख़ुशामद पिया कयो, ॾन ई पुगर पिया ॿियनि खे ॾियो, बाबा दुआऊं इन्हनि खां वठो। वकुर रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा, रब फरमायो पीउ मां फौत थी वञनि पोइ बि अबे अम्मा खे न विसारजो, जहिड़े त पीउ मां खे न विसारजो, पर अबो अम्मा फौत थी वञनि पोइ बि अबे अम्मा खे विसारजो न, पोइ बि उन्हनि जे लाइ दुआऊं पिया घुरिजो। या अल्लाह जीअं बचपन में असांजे अबे अम्मा असां ते बाज करे हार पा मज़दूरियूं तगारियूं खणी असांखे पाले निपाए जवान कयूं, शादियूं करायूं, असांजा घर आबाद कयूं, पंहिंजे पेरनि ते बीहारियूं, या अल्लाह हिन वक़्तु असांजा अबो अम्मा तुंहिंजे हवाले अथई, इरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा, असांजे अबे अम्मा ते ईअं रहम कर जीअं बचपन में असां ते रहम कयूं। असां त जहिड़े ई पीउ मां खे विसारे छॾियो, रोज़ानो सुबुह जो वेंदा कयो पीउ मां वटि, ठंडी में जो असांखे फिक्र आहे, राति जो 3 बजे उथी करे ज़ाल खे था चओ त मैं खे खड़ जो कुंडो ॾे, अञा मुअज़िन आज़ानी कोन थो ॾे त माईअ खे था चओ त पाहोड़ी खण, मैं जा छेड़ा वञी खण, मैं जो असांखे फिक्र आहे, पर कॾहिं बि असांजो मुस्लमान नौजवान फजर जी निमाज़ खां बाद पीउ मां वटि न वियो त बाबा राति तव्हांजी कीअं गुज़री, फथकनि था पिया बुखार में खंघ में, 8-8 ॾींहं हफ़्तो हफ़्तो मुस्लमान पंहिंजे पीउ मां खां हवाले ई नथो वठे, या ज़मीन कहिड़े कम जी आहे, या नौकिरी कहिड़े कम जी आहे, अॼु वाइदो कयो त दुकान ते बाद में वञिबो, नौकिरी ते बाद में वञिबो, ज़मीन ते बाद में वञिबो, पर अबे अम्मा जी हाज़िरी भराइबी, उन्हनि खां हाल अहिवाल वठी करे पोइ पंहिंजे कम सां वञो, पोइ इनशाअल्लाह कख बि लख थी वेंदा, मिटीअ में हथु विझंदो त इनशाअल्लाह मिटी बि सोन थी वेंदी। सब कोशिश कंदो नी इंशाअल्लाह, नमाज पढ़ो 5 वक्त, कंहिंजो हक़ न खाओ, कोशिश कयो त रोज़ानो दौर कंदा कयो, रुकू अधु रुकू महीने में ख़त्म कढो, 6 महीने में, साल में तो कुरान जो ख़त्म कढो, साल में भी कुरान जो ख़त्म असां न कढियोसीं त पोइ बचियो छा। नबी से फरमाया इन्नल्लज़ी लैसा फी जौफिल कुरान कल बैतिल खरब, जहाँ सीने में, जहाँ पेट में, जहाँ घर में, जहाँ उताक में कुरान ना या वेरान जाए थव,
ऐं वेरान जा में माण्हू पेशाब कंदो आहे, गंदगी उछलाईंदो आहे। वेरान जा में जिन ऐं शैतान अची वेंदा आहिनि। ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे, भली असांजे घर में टाइल हुजे, मार्बल हुजे, शीशे जो घर ठहियल हुजे, अतरनि ऐं सेंटनि जो छिमकार कयो पर हिते क़ुर जी तिलावत न हूंदी, निमाज़ न हूंदी, हिते मलाइक न ईंदा, हिते जिन ऐं शैतान अची वेंदा। पोइ जिन्हनि ऐं शैताननि जो कमु जहिड़ो क्रोध भनण बेबरकती। पोइ 50,000 मुड़ुस ज़ाल वटि रखिया, ही लिकाए रखो, 8 ॾींहं जो वरितईं त 50,000 जी जाते 40,000 पिया आहिनि, 10,000 पेटीअ मां रलियल मूं गुम थी विया। माईअ जो शादी ते सोन जो दाबलो खोलियो त सोन पाए शादीअ ते वञा, करमल वाला गुम, करमल बाही गुम, करमल कोको गुम, करमल मुंडी गुम। ईअं शैतान दाबलल मां सोन चोरी करे ईंदो आहे ऐं शैतान चोरी कंदो अथव। बाबा चौकीदार न हूंदो त चोर ईंदा नी। चौकीदारनि जिन्हनि शैताननि को मलाइक, जिथे क़ुर जी तिलावत हूंदी आहे, निमाज़ हूंदी आहे, उते मलाइक पहरो ॾींदा। औरतुनि जो मथो ढकियल हूंदो आहे, उघाड़ो हूंदो त मलाइक भॼी ईंदा। छो त माईअ जो मथो उघाड़ो हूंदो त असांखे ई हया थींदो आहे या न। असां ओचितो घर में ईंदासीं, न्याणीअ जो भेण जो मथो उघाड़ो हूंदो त यकदमि बीही रहंदासीं। त अम्मा पंहिंजे मथे ते पोती रखे, न्याणी हूंदी, भेण हूंदी हयादार, त यकदमि पंहिंजे मथे ते पोती रखंदी। असांखे हया थो अचे, मलाइकनि खे हया न ईंदो। औरतुनि जो मथो उघाड़ो हूंदो आहे, पोइ वीचारा हया वजे करे भॼी वेंदा आहिनि। पोइ जिन शैतान ईंदा आहिनि, पोइ चोरी कंदा आहिनि, पोइ नुक़सान कंदा आहिनि घर। केॾी महिल बिजलीअ जूं तारूं मिलाए छॾींदा, सॼे घर खे बाहि लॻी। राति जो सुतो पियो आहे एसीअ में, अधु राति जो शैतान शरारत करे, हल बाबा एसीअ खे बाहि लॻी वई, सॼी राति ज़ाल मुड़ुस फतकनि। ये नुक़सान कंदा। हाणे बचियुसि ईमान, हाणे ईमान कीअं खसराईंदुसि? ज़ाल चवंदसि वञ फार विझराया, हाणे तो ईमान खसजेसि। वञ फार विझराया त कां असां सां ड्रोह कयूं आहे, कां असांजी चोरी कई आहे। हदीस में अचे थो, नबी से फरमा मन अता काहिनन, जेको वियो भोपे वटि, इहो जेको फार थो विझे इनखे छा चइबो आहे? भोपो। बाबा किताब पटे ॾिस, मुंहिंजी चोरी थी वई आहे, मुंहिंजे ज़ाल जो सोन गुम थी वियो आहे, मूं में तावीज़ पियल आहिनि, मूं में बुत पियल आहे, मूंसां वॾो ड्रोह थियल आहे, मूंसां वॾी दुश्मनी थियल आहे, महिरबानी कर फार विझ, किताब पटे ॾिस छा लिखियल आहे। पोइ हू बि वरी निभागा न में ॾिसंदा, न खे मस वणंदा आहिनि, या दबुली हूंदी अथनि पठाणनि वारे नसवारो। हाणे दबुली में था चोर ॾिस, हाणे हीउ वेठो आहे चोर तो ॾिसे, चई बाबा अथई चोर पाड़े सिरी, गाड़ी टोपी पातल त साई कमीज़, हाणे जंहिंजी आर बमार में गाड़ी टोपी सो वीचारो फाथो। किथे किथे वरी मायूं बि ॾिसंदा आहिनि, न बाबा माई अथई घर जी भातियाणी, साओ चोलो पातल अथसि, अछी सलवार, हाणे जंहिं वीचारी माई खे साओ चोलो फाथल या फाथ वो सदक हुई, वरी उनखे सचो पियो सम्झे। तव्हांखे छा थियो आहे? तव्हां दीनदार माण्हू, मूंखे 22 साल थिया आहिनि आर मार में ईंदे, सभु बुज़ुर्ग आलम हिते वाइज़ करे आया आहिनि, अञा ताईं तव्हां सुधरो नथा। छो? अञा ताईं तव्हांजो भोपनि ते फार वारनि ते यकीन आहे, क़ुर ते यकीन आहे। सही थो चवां या ग़लति? नबी से फरमा जेको भोपे वटि वियो, पोइ हुन वारी जेका ॻाल्हि कयसि, वसदक उनखे सचो सम्झई त तुंहिंजी ॻाल्हि सही आहे। मुंहिंजे नबी फरमायो, मां मोहम्मद इन खां बेज़ार आहियां, इस्लाम सां हिन जो कोई वास्तो कोन्हे। अल्लाह जो वास्तो अथव, हिननि भोपनि वटि न वञो, इहे सभु धुका हणंदा। नबी खे ख़बर नथी पए, हालांकि नबी से ते जादू थियो या कोन? नबी से जी पंहिंजी ज़ात ते जादू थियो, जादू नज़र लॻंदी आहे, पोइ उनजो तरीक़ो नबी से ॿुधायो या भोपनि वटि वञ। नबी खे पाण खे ख़बर नथी पए त मूंखे छा थियो आहे, नबीअ खे ख़बर नथी पए त हिन मुला खे का ॿुधायो त हिन ते जादू थियल, हिन में तावीज़ पियल, हिन में बुत पियल। बाबा नबी साईं खे बि रब ॿुधायो न,
नबी से पाण त कोन चयो त मूं ते जादू थियो। अल्लाह ताला ॿुधायो ख्वाब जे ज़रिए सां फ़रिश्तनि खे रब मोकिलियो। पोइ हिकिड़े फ़रिश्ते ॿिए खां सुवाल कयो त साईं खे छाजी तकलीफ़ आहे? ॿिए चयो बाबा साईं ते जादू थियो आहे, कंहिं कयो आहे फलाणो यहूदी आहे, उनजे धीअरुनि जादू कयो। पोइ इहे सूरतूं नाज़िल थियूं। कुल अऊज़ु बिरब्बिल फलक मिन शर्रि मा खलक व मिन शर्रि गासिकिन इज़ा वक़ब व मिन शर्रि नफ़्फ़ासाति फिल उक़द व मिन शर्रि हासिदिन इज़ा हसद कुल अऊज़ु बिरब्बिन नास मलिकिन नास इलाहिन नास मिन शर्रिल वसवासिल खन्नास अल्लज़ी युवस्विसु फी सुदूरिन नास मिनल जिन्नति वन नास। बस ये सूरतूं पढ़ंदा विया, जादू जो असर ख़त्म। हदीस में अचे तो माशा फरमाती जेको रोज़ानो सुबुह जो शाम जो ये ॿई सूरतूं पढ़ी पंहिंजे हथनि ते दम करे पंहिंजा ॿई हथ मथे खां वठी पेरनि ताईं पंहिंजे जिस्म ते घुमाए, इंशाअल्लाह न जादू असर कंदुसि, न नज़र असर कंदसि, न कांहि न कंहिं भोपे जो को भोपा वारो असर थींदो। अल्लाह ताला जा फ़रिश्ता हिन जी हिफ़ाज़त कंदसि। ये सूरतूं पढ़ो पिया तव्हां सभु। तव्हां था चओ त असां कोई कमु न कयूं, सभु मुला कमु कनि। सूरतूं बि उहे पढ़नि, शीशा बि उहे पढ़ी ॾियनि, असां पाण कुझु बि न कयूं, पाण पढ़ंदा कयूं। सुबुह शाम इहे ॿई सूरत पढ़ंदा कयो, पंहिंजे हथनि ते दम करे पंहिंजे बदन ते शुकारे छॾियो, हथ घुमाए छॾियो, इनशाअल्लाह जादू जो असर न थींदो, नज़र न लॻंदी। मैं खे नज़र लॻे, डॻीअ खे त इहे सूरतूं पढ़ो, यकीन कयो असांजे नबी सच फरमायो। हकीम जी ॻाल्हि ते यकीन थिए थो, भोपे जी ॻाल्हि ते यकीन थिए थो, नबी साईं जी ॻाल्हि ते यकीन न। न जिन आहिनि ॾे न वेंदा कयो। थोरी माईअ खे तकलीफ़ थी थिए त भॼायो था त हिनखे जिन थियो। इहे सभु जिन आई जेके बि जिन कढंदा आहिनि उन्हनि खां मथे ते क़ुर मजीद रखी करे पुछा कनि त जिन आहे। असांजे कंडियारे में हूंदो हो पुनल फ़कीर, उजंग हो, जिन कढंदो असीं पढ़ंदा हुआसीं। पोइ शाम जो वञो छा पुनल ॾे हवाल घणा जिन कढियई, चवंदो जोगी साहिब छा जा जिन आहिनि, जिन विया जबलनि जे वादियुनि में। 99% मकर आहे, 1% बीमारी आहे। अहिड़ियूं बीमारियूं आहिनि जो मरीज़नि जा हथ पेर